अस्सलाम वालेकुम दोस्तों, सोप सीरियल मोहब्बत जे माग जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी तफ़सील ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अवां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों, हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ ड्रामो थी सघे थो त सुभाणे सूमर वारे ॾींहुं खां न हले। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त जीअं तकरार ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा ख़तमु थी चुकी आहे। हिन में बि चांसिस आहिनि, मोस्ट प्रोबेबली कंफर्म न आहे त जेको आहे हीउ ड्रामो हलंदो या न, छो जो हिन जो जेको प्रोमो हुयो उहो जेको आहे सो अञा ताईं नशर न आहे कयो वियो। बहरहाल थी सघे थो त ड्रामो हलंदो। ऐं तव्हांखे ॿुधायूं त उन ई ईंदड़ एपिसोड में जेको आहे सो ॻोठ वारा सख़्तु परेशान हूंदा ऐं मुजेरी जेको आहे ॻोठ वारनि खे ऐं सभिनी खे घुराईंदो ऐं उन्हनि खां सां सलाह कंदो त हाणे असांखे छा करणु घुरिजे। तंहिंखां पोइ जेको आहे उहो कुझु सलाहूं बि आंदियूं त उन खां पोइ जेको आहे मुजेर इहो ई फ़ैसिलो कंदो त ॻोठ जा जेके नौजवान आहिनि उहे शहर कमाइण वेंदा ऐं उहे शहर कमाईंदा ऐं उहे असांखे पैसा ॾींदा, उन खां पोइ असांजो गुज़ार सफ़र हलंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त उहे ॻोठ वारा माण्हू वेंदा आहिनि, पंहिंजो गुज़ार सफ़र कंदा। ऐं तव्हांखे ॿुधायूं त मोर वारो जेको फ़ैसिलो हुयो उहो अधु में फ़िलहालु रुकियल आहे। ऐं तव्हांखे ॿुधायूं त तमामु जल्द मुजेरी जेको आहे सो माण्हुनि खे विहारींदो, कचहरी कोठाईंदो ऐं उते जेको आहे सो मोर जो फ़ैसिलो कयो वेंदो ऐं मोर खे जेको आहे सो बेगुनाह करार ॾिनो वेंदो। ऐं तव्हांखे ॿुधायूं त मोर खे हिन ॻोठ मां तड़े न कढियो वेंदो, मोर हिते ई हूंदो ऐं हिन ड्रामे में अञा अॻिते हली जेको आहे मज़ो थी वेंदो। तव्हांखे ॿुधायूं त ऑफिसर बि तमामु जल्द वापसि अचण वारो आहे। दोस्तों, वठंदासीं इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखंदा, कमेंट में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदासीं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।